हेलो मुकेश मुंहिंजो कमु कॾहिं कंदी? केरु मुकेश? मां सुरेश आहियां। हाँ त मुकेश खे फ़ोन ॾियोसि। अरे हे सुरेश जो नंबर अथव, रॉन्ग नंबर लॻायो अथव। अच्छा रॉन्ग नंबर आहे? ठीकु आहे सॉरी। हा ठीकु आहे हले। हाँ मीना कहिड़ो हाल आहे? केरु मीना? मां हिना। मां त मीना खे फ़ोन कयो। तव्हांजी भेण हूंदी आहे न 5 नंबर ओटीअ में। भेण न, मुंहिंजी निणान हूंदी आहे। अच्छा त मीना केरु आहे पोइ? मूंखे कहिड़ी ख़बर, मां त हिना आहियां। अच्छा तव्हां हिना ब्यूटी पार्लर वारा त कोन आहियो? हा, तव्हां कीअं सुञाणो मूंखे? तव्हांजी नंढी भेण जी निणान कविता। हा मां हुनजी भेण आहियां। अरे दीदी कीअं आहियो? मस्तु खां फ़ोन कयो अथव। मां मस्तु, तव्हां कीअं आहियो? घर में सभु कीअं आहिनि? मस्तु मज़े में। अचो कॾहिं जीजाजी वठी करे मानीअ ते। हा हा ज़रूरु ईंदासीं। अच्छा ॿुधो हिना, मीना जो फ़ोन थो अचे, रखांव थी। हा दीदी ठीकु आहे। हे ॾिस, नालो त पुछियोमांसि न केरु हुई।